अस्सलाम वालेकुम प्यारा बारो। वालेकुम सलाम। आऊं तहांजी ॾाॾी अम्मा हिकिड़ी वॾी सबक आमेज़ आखाणी खणी हाज़िर थी आहियां। ऐं ॾिसां पई त सभु ॿार इकट्ठा थी विया आहिनि ऐं ॾाॾी जी आखाणी जे इंतज़ार में आहिनि। ऐं अॼु ज़बरदस्त क़िस्म जी आखाणी आहे। ॿारो, ख़िलाफ़त उस्मानिया जे दौर में तुर्की वारनि जी चवणी आहे त मस्जिद में निमाज़ महल जेकॾहिं निमाज़ पढ़ण वारा पंहिंजे पोयां ॿारनि खे नथा बीहारनि या ॿारनि जो आवाज़ु नथो अचे या निमाज़ महल मस्जिद जे अंदरि ॿारनि जे डोड़ण डुकण ऐं रांदि खेॾण जो आवाज़ु नथो अचे त ईअं सम्झो त तव्हांजे दीन जो मुस्तक़बिल रोशन ई न आहे। ऐं ख़बर अथव, तुर्की में अॼु बि मस्जिदुनि में अहिड़ा ऐलान कया वेंदा आहिनि ऐं मस्जिद जे ॿाहिरां भितुनि ते बोर्ड वॾा वॾा लॻल आहिनि ऐं उन्हनि ते इहे ॻाल्हियूं सभु लिखियल हूंदियूं आहिनि। जेकॾहिं निमाज़ जे पोयनि सफ़ुनि में ॿारनि जो आवाज़ु नथो अचे या ॿार बीठल न आहिनि त पोइ तव्हां पंहिंजे दीन जे मुस्तक़बिल लाइ ॻणती कयो। ऐं असां वटि वरी ॾिसो सफ़ा उन जे उबतड़ सां लॻा पिया आहियूं। ॿार वेचारा तयारु थींदा आहिनि त असीं मस्जिदुनि में वञूं, पर न, माइट चवंदा आहिनि तव्हां न हलो, छो जो असीं वेंदासीं तव्हां असांखे तंग कंदो, बेज़ार कंदो, ॻाल्हाईंदो। इन करे हू वेंदा आहिनि पाण अकेला अकेला मस्जिद में ऐं इहा सुठी ॻाल्हि न आहे। तंहिं करे यादि रखो ॿारो, जेके अॼु जा ॿार सुभाणे जा जवान ऐं असांजे मुस्तक़बिल जा महिमान आहिनि। जेकॾहिं उन्हनि खे असीं मस्जिदुनि में न वठी वेंदासीं, न हिराईंदासीं त पोइ अल्लाह न करे असांजूं जेके बि आबाद मस्जिदियूं आहिनि ऐं तव्हांजे नसल सां आबाद थींदियूं उहे पोइ सफ़ा सुनसान थी वेंदियूं, को मस्जिद में वञण वारो न थींदो। तंहिं करे सुठी ॻाल्हि इन्हे में ई आहे त असांखे खपे त पंहिंजे प्यारनि ॿारनि खे नंढपण खां ई वठी मस्जिदुनि में गॾु वठी वञूं, उन्हनि खे पाण सां गॾु रहायूं, पाण सां गॾु उन्हनि खे नमाज़ पढ़णु सेखारियूं ऐं पंहिंजे प्यारनि ॿारनि खे मस्जिदुनि जा सभई आदाब सेखारियूं, जंहिं करे अॻिते हली उन्हनि खे का बि तकलीफ़ न थिए ऐं असीं बि पंहिंजे रब जे आॻियूं सराह हुजूं। मुंहिंजूं प्यारियूं पोटियूं पोटा नंढड़ियूं गुॾड़ियूं, तव्हांखे मुंहिंजी ॻाल्हि सम्झ में आई न? हाणे सुभाणे खां वठी तव्हां बि पंहिंजे बाबा सां गॾु निमाज़ पढ़णु मस्जिद में वेंदो न? इंशाअल्लाह। हा, इहा ख़ुशी जी तव्हां ॻाल्हि करे छॾी। तंहिंजे करे आउं बि तव्हांखे चवंदुसि त पंहिंजे प्यारनि ॿारनि खे मस्जिद ॾांहुं ज़रूरु हिरायो, ताकी उन्हनि खे उते जा आदाब ख़बर पवनि त कीअं निमाज़ पढ़बी आहे, कीअं वेहबो आहे। इन सां काफ़ी ॻाल्हियूं ॿचिड़ा सिखी सघनि था ऐं ईअं न थिए जो तव्हां पंहिंजे ॿारनि खे घर में विहारे पाण निमाज़ ते वञो, पोइ ॿारनि खे अॻिते हली कुझु बि उहो शऊर ख़तमु थी वेंदो आहे। मुंहिंजे ख़्याल में तव्हां मुंहिंजी ॻाल्हि ते ज़रूरु अमल कंदो।